मेरे जहां में सिमनसार ढूंढने वाले, मेरे जहां में सिमनसार ढूंढने वाले, यहाँ बहार नहीं आतिशे भिगोले हैं। ढंग के रंग नहीं सुरमई फिजाओं में, उफक से ताबे उफक फांसियों के झूले हैं। फिर एक मंजिले खून बार की तरफ है रवा, वो रहनुमा जो कहीं बार राह भूले हैं। मगर मिटे हैं कहीं जब्र और तशद्दुद से वो फलसफे जो जला दे गए दिमागों को। कोई सिपा सितम पेशा चोर कर ना सके हिजर की जागी हुई रूह के अयागों को। कदम कदम पे लहू, कदम कदम पे लहू नजर दे रही है हयात सिपाहियों से उजलते हुए दिमागों को। रवा है काफिलाए अर्तकाए इंसानी, रवा है काफिलाए अर्तकाए इंसानी, निज़ाम आतिशे आहन का दिल हिलाए हुए। बगावतों के तहल बज रहे हैं चारों तरफ, निकल रहे हैं जवा मशाले जवाए हैं। मेरी सदा को रोकना तो खैर मुमकिन है, मेरी सदा को रोकना तो खैर मुमकिन है, मगर हयात की ललकार कौन रोकेगा। फजीले आतिशे आहन बहुत बुलंदी सही, बदलते वक्त की रफ्तार कौन रोकेगा। नए अवाम की तलवार रोकने वालों, नए अवाम की ललकार कौन रोकेगा। अयाज खलीजों की आवाज कौन रोकेगा, अयाज खलीजों की आवाज कौन रोकेगा। तकरीर कर चलाए गुजारिश कराती कौमी अवामी तहरीक मरकजी सदर, नौजवानन के दिलन की धड़कन, अदीब दानिशवर लेखक गदारन जी गदारियत उकाबी नजर रखंदड़ मोहतरम आया लतीफ अली साहब जिनके हरदौर बढ़ाओ जो पल्ली जो हरदौर बढ़ाओ जो पल्ली जो उकी न झुकाओ जो पल्ली जो बहरार जो बाजू पल्ली जो गुलन जी वर्खा पल्ली जो आतो जो लीडर पल्ली जो आमू जो लीडर पल्ली जो इन सिंध जवार पल्ली जो ऐशा जो ना हो पल्ली जो नस्केर तो गुरजे पल्ली जो शहर तो गुरजे पल्ली जो लहर तो गुरजे पल्ली जो ओ दम दमादम ओ दम दमादम नारे पल्ली जो। अयाज तेरे जानसार, अयाज तेरे जानसार, चीफ तेरे मेहड़ जा भावरो भेनरो कल जेके आदमशुमारी जा नतीजा पधरा कया विया आहिनि, उन्हनि में चयो वियो आहे त 1998 में दादूअ जी आबादी 11 लख हुई ऐं 2017 में 19-20 सालनि खां पोइ दादूअ जी आबादी 11 मां 4 लख वधी 15 लख थी। आदमशुमारी खाता अच ही हज़ारे माण्हू अची ॾिस मेहड़ जा ही रगो आसपास जे ॻोठनि मां माण्हू आया आहिनि, इन्हनि मां अंदाज़ो लॻाए त दादूअ जी आबादी केतिरी आहे। ही कूड़ा अंग अखर ही दादूअ जा हज़ारे माण्हू अॼु रद था कनि। कुछ वक्त अग में पीपल्स पार्टी जा ॿ लीडर बंगालिन सां मिलण विया कराची में, ऐं बंगाली अॻुवाणनि उन्हनि खे चयो त असीं 71 में 1 लख हुआसीं, हाणे 30 लख आहियूं, 3 मिलियन। 71 में 1 लख, उन मां हू थी विया 30 लख, ऐं 71 में सिंधी हुआ 1.5 करोड़ खां 2 करोड़, त पोइ जेकॾहिं हू लख मां 30 लख थी विया, 30 सां ज़रब थिया बंगाली, त पोइ 2 करोड़ सिंधी हींअर 60 करोड़ हुअण खपनि। सिंधी माऊं ॿार कोन पियूं ॼणीनि, या सिंधियुनि जा ॿार सभु लुड़ियो वञनि पाणीअ में,
जो सिंधियुनि जो तइदाद घटिजंदो वञे ऐं पाकिस्तान जी आदमशुमारी में तइदाद फ़क़ति 3 धुरियुनि जो वधियो आहे। आदमशुमारी जा अंग अखर वेठा अथव, थोरो पढ़ंदा कयो। पाकिस्तान में आदमशुमारी में तइदाद वधियो आहे। हिकिड़ो अफ़गाननि जो, ॿियो खदड़नि फ़क़ीरनि जो, टियों MQM जो। मज़ाक कोन पियो कयां। आदमशुमारी वञी ॾिसो, ॿिया सभु घटिजी विया आहिनि। खदड़ा फ़क़ीर असांजा भाउरनि मज़लूम आहिनि, उन्हनि जो तइदाद वधियो। उन्हनि अफ़गाननि खां ऐं दहशतगर्दनि खां उहे वधिया चङा आहिनि। अफ़गानी तालिबान खां ऐं सोलत मिर्ज़ा ऐं फ़हीम कमोंडो खां ऐं कनकटे खां असांजा खदड़ा फ़क़ीर भाउर वधनि, उहो बहितर आहे। पर इहे 3 वधिया आहिनि, ॿिया केॾां विया? सिंधी, बलोच, सराइकी या मखलूक केॾां वई? इन्हनि जो तइदाद वधे ई कोन थो। ही आदमशुमारी बोगस है, ही आदमशुमारी फ्रॉड है, ही आदमशुमारी पत्ते जी बद्ध है। पीपल्स पार्टी हिन गुनाह में शरीक है। पीपल्स पार्टी अगवाट तय कयो हो, हुकूमत सां वेही ज़रदारी साहब ऐं बिलावल ऐं मुराद अली शाह गॾिजी फ़ैसिलो कयो त असांखे मर्कज़ में अकोमोडेट कजो। उन जी क़ीमत इहा ॾींदासीं त सिंधियुनि जी आदमशुमारी जेका वणे सां लिखायो ऐं उन्हनि सां गॾु हिकिड़ी ॿी पार्टी बि उन्हनि सां गॾु हुई सिंध जे क़ौम परस्तनि मां, जेके PSP वांगुरु बिल्ड पियो कयो वञे। उन पार्टी 6 महीननि खां मुंहुं मलाइण शुरू कई हुई त आदमशुमारी सही पई थिए, जाइज़ पई थिए, मायूस थियण जी ज़रूरत न आहे, शफ़ाफ़ कम पियो हले। कल्ह उन बयान ॾिनो आहे, कल्ह ॻाल्हि ॿोल कंदे अञा अंग अखर कोन कया आहिनि, तकड़ न कयो, शहरी आबादी आहे, ॾिसूं था, कुझु वक़्त खां पोइ रद्द अमल ॾींदासीं। उन्हनि खे बि ॿुधायो वियो आहे त तव्हांखे मिड़ी किथे कुंड पासे में कुर्सी रखी ॾींदासीं, मूड़ो बूड़ो। उहे पीपल्स पार्टी ही सभु शरीक आहिनि इन जुर्म में त पंहिंजे इक़्तिदार लाइ, पंहिंजी हिकिड़ी सीट लाइ, पंहिंजे ज़िले जी ॿध लाइ, पंहिंजे तहलके जे अरेंजमेंट लाइ हिननि सिंध जी आदमशुमारी घटि करे छॾी। आदमशुमारी घटि माना, आदमशुमारी घटि माना तव्हांजो क़ौमी असेंबली में सीटूं घटि, तव्हांजो सिंध असेंबली। मज़ाक कोन थो, ही तकरीर का सियासी ख़बरूं मुतालबा ॻाल्हि कोन पियो कयां। तव्हांजा जेके बच्चा वॾा पिया थियनि, उन्हनि लाइ नौकरियूं हूंदियूं या न हूंदियूं, तव्हांखे वफ़ाक़ी इदारनि में, रेलवे में, PIA में, स्टील मिल में, नेशनल हाईवे अथॉरिटी में हिस्सो केतिरो मिलंदो, सा आदमशुमारी तय कंदी। आदमशुमारी तय कंदी त क़ौमी असेंबली में तव्हांजी नुमाइंदगी केतिरी हूंदी। आदमशुमारी तय कंदी त वज़ीर आला तव्हांजो सिंधी हूंदो या कोन हूंदो। आदमशुमारी सां तय थींदो त कैनालनि में तव्हांखे पाणी केतिरो मिलंदो, इरसा तव्हांखे केतिरो पाणी ॾींदी, गुड्डू ऐं कोटड़ी ऐं सखर बैराज वटां केतिरा क्यूसिक्स पाणी वहंदो, तव्हांजे कमांद लाइ, तव्हांजे सारिन लाइ, तव्हांजे कणक लाइ केतिरो पाणी मिलंदो। आदमशुमारी तय कंदी त नेशनल ग्रिड तां तव्हांखे बिजली केतिरी मिलंदी, लोड शेडिंग रहंदी या न। हिकिड़ो तव्हीं अॻु में ई पाकिस्तान जी 72 सैकड़ो गैस ऐं 58 सैकड़ो पेट्रोल ऐं 7 वॾो कोयले जो ज़ख़ीरो ॾियण जे बावजूद, बंदरगाह ॾियण जे बावजूद तव्हीं बुखुनि में आहियो। तव्हांजो माऊं बचा पियो विकिणीनि, ॿिए पासे हिननि गदारनि, हिननि पीपल्स पार्टी जे सौदेबाज़ हुकुमराननि तव्हांजी आदमशुमारी लिखी पढ़ी ॾेई छॾी। ऐं इंतहाई अफ़सोस सां त कुझु क़ौम परस्त बि उन्हनि सां मिली विया, ऐं इंतहाई अफ़सोस सां हिकु अधु मीडिया हाउसिस जा मालिक बि उन्हनि सां मिली विया त आदमशुमारी ते को गोड़ न कंदासीं। माना टके टी पैसे जी ॻाल्हि, किथे को लाश लभंदो है उन ते सॼी सिंध छिती थी पवंदी है, फलाणी जाइ तां गुमनाम लाश लॻो है, फलाणी जाइ तां माई क़तल थी वई आहे, असांजी भेण, असांजी का भेण क़तल थींदी है, उन ते बि मीडिया वॾो गोड़ कंदी है।
कंहिं जाइ ते को लठ लॻंदी आहे उन ते बि यको फुटेजिस बि हलंदियूं आहिनि। ही आदमशुमारी सिंधियुनि जे ईंदड़ 1000 सालनि जे मुस्तक़बिल खे तब्दील कयो वियो आहे। ऐं गुमन को ॻाल्हाइण लाइ कोन्हे। ऐं भाड़े तू क़ौम परस्त लीडर चवनि था ॾिसंदासीं कुझु ॾींहंनि खां पोइ सोचींदासीं तकड़ न कयो। सिंधियो आउं तव्हांखे ख़बरदार पियो कयां, मेहड़ वासियो आउं तव्हांखे चवां पियो, तव्हीं पुछो फयाज़ बुट खां वञी पुछो, इमरान ज़फर लगारी खां पुछो वञी, तलत मयसर खां वञी पुछो, लियाकत जतोई साहब खां वञी पुछो। उन्हनि खे चओ त सिंध जी आदमशुमारी जे कूड़नि अंगनि अखरनि ख़िलाफ़ तव्हीं मैदान में निकिरो, तव्हीं एतराज़ कयो, तव्हीं सभिनीनि में आवाज़ बुलंद कयो। कूड़ी आदमशुमारी, कूड़ी आदमशुमारी, कूड़ी आदमशुमारी, बुग़्ज़ आदमशुमारी। आउं अक्सर सोचींदो आहियां त सिंध जे माण्हुनि सां हेॾी जुठ आहे। तव्हीं अलाए सोचो था कोन था सोचो, हेॾी जुठ। न पीअण जो पाणी अथव, हाई कोर्ट चवे थी त गटरनि वारो गूह मिलियल पाणी पिया पीअनि सिंध जा माण्हू। न स्कूल अथव, न अस्पतालूं अथव, न रोड अथव, न रस्ता अथव, न बिजली अथव, न रोज़गार अथव, न पाण वटि सनतूं अथव, न फसलनि जा अघ अथव। पोइ बि माच कयो चाहे कुझु ई कोन था। सिंध जो माण्हू एतराज़ नथो करे। ऐं पोइ जेकॾहिं उनखे का हिकिड़ी एम्बुलेंस मिली वञे, बाबा माच करे वियो मथां, चुप करे वियो, का हिकिड़ी एम्बुलेंस मिलनो थी, को बारदाने जूं 10 गुणियूं मिलनो थियूं त ख़ुशि था थियो। 10 गुणियूं मिली वई छो? ऐं पंजाब में नवाज शरीफ हेॾा कम कया, पंजाब में अॻे ज़रदारी साहब जी हुकूमत में हेॾा कम कया। ऐं सोचींदो आहियां सचमुच त यूसुफ रज़ा गिलानी पीपल्स पार्टी जे वज़ीर आज़म पंजाब में हेॾा कम कया, मुल्तान में हेॾा कम कया, बहावलपुर में, मुल्तान में, मुजफ्फरगढ़ में, लैया में, टोबा टेक सिंह में यूसुफ रज़ा गिलानी, राजा परवेज अशरफ ॿिन्ही वज़ीर आज़मनि ज़बरदस्त कम कया। पीपल्स पार्टी जे अॻूणनि वज़ीर आलान वट्टू, गुलाम हैदर वाइन ज़बरदस्त कम कया। चौधरी परवेज इलाही ज़बरदस्त कम कया। शहबाज शरीफ ज़बरदस्त कम कया आहिनि पंजाब में। तॾहिं बि माण्हू उन्हनि ते केस दाख़िल कयो, उन्हनि ते कावड़ियल वेठा आहिनि। हर माण्हू कावड़े लाइ शहबाज शरीफ ही कोन कयो, हर माण्हू कावड़े लाइ यूसुफ रज़ा गिलानी ही कोन कयो। हू KPK में पश्तूननि लाइ इमरान खान जी पार्टी हेॾा कम कया आहिनि, तॾहिं बि कावड़ा वेठा आहिनि, जुलूस पिया कढनि त PTI कम कोन थी करे। ऐं सिंधियुनि लाइ को कम कोन थियो आहे, सिंधी तबाह ऐं बर्बाद आहिनि, तॾहिं बि ख़ुशि लॻा पिया, मन लॻा पिया। हिकिड़ो हमरा हूंदो डिग्री जो, कंहिं ज़माने में SST में हूंदो, अॼु खां 20-25 साल। उनजे वीचारी बाह में का सुई का डॉक्टर आई, उनजी बाह जेका हीअं हुई सा हीअं थी वई। त चऊं कंहिं हमरा पुछो था कहिड़ा लॻा हालनि, त हीअं करे चयां था मन लॻा पिया। सो हाणे सिंधी जेको सिंधी ॾिसो सो हीअं मन लॻो पियो आहे। गटरनि जो पाणी पी मन लॻो पियो आहे, बुखियो आहे मन लॻो पियो आहे, माण्हू हेपेटाइटिस में मरी वई मन लॻो पियो आहे, पिण सैलाबनि में लुड़ी वियो मन लॻो पियो आहे, नौकिरी अथसि कोन मन लॻो पियो आहे, पुट सभु गुटको पिया खाइनि पाण मन लॻो पियो आहे, ज़ाल कारी थी मारे छॾी पाण या ॿिए खे मारे छॾी तॾहिं मन लॻो पियो आहे, स्कूल में मास्तर कोन्हे तॾहिं मन लॻो पियो आहे, अस्पताल वियो ज़ुकाम जो इलाज कराइण हेपेटाइटिस जी सुई हणाए त मन लॻो पियो आहे। ये सभु मन लॻा कीअं पिया आहियो? ॿुधाए सची बची ॿुधायो त सही। मूंखे सचपच मूंखे हैरत थी थिए त का शइ कान अथव, न तैलीम न पढ़ाई न रोज़गार, हुन मवाली वारी ॻाल्हि त लॻा पिया आहियूं तॾहिं बि कुरकुर। सो वरी मूंखे चवंदा हूंदव असीं मन लॻा पिया आहियूं तॾहिं बि कुरकुर। आया साहब जो कुरकुर कयो वञे।
मन लगा पे गुटका भुटका पान बान अंदर गिचीअ में निड़ीअ में कैंसर है 2 साल में वेंदासीं मरी इन दुनिया के थुकणी छॾे हलिया वेंदासीं वेठा आहियूं होटल ते चांहि बाहि पियो मवाड़ ते वेठा आहियूं मानी खाइण जी ज़रूरत ई कोन्हे चांहि एतिरी पी छॾीसीं गुटके बुख मारे छॾी सिगरेट बुख मारे छॾी हेपेटाइटिस आहे वधीक ज़िंदगी हूंदी कोन्हे आईंदे जो फ़ैसिलो कयूं पानी गटरनि वारो आहे उन में होई तड़पी तड़पी मरी वेंदासीं मन लगा पिया सब मन लगा पिया पोइ मूं सोचियो त ईअं छो आहे सबब शायदि इहो आहे जहालत शायदि बुनियादी सबब आहे जीअं माण्हूअ खे इल्मु अचे थो त माण्हू सम्झे थो त ही मुंहिंजा हक़ आहिनि इहो केरु मूंखे ॾेई मूं ते थोरो कोन पियो करे इहे मुंहिंजा आहिनि पर ॼट माण्हू सम्झे थो त सभु मूं ते थोरो आहे पंजाब जो माण्हू केपीके जो पश्तून समझे तो इमरान खान या शहबाज शरीफ या यूसुफ रजा गिलानी या चौधरी परवेज लाही जेको कम करे थो मूं ते थोरो कोन थो करे मुंहिंजे वोटनि सां चूंडजी आयो आहे मूं हुनखे चूंडियो आहे मुंहिंजो नौकर आहे मुंहिंजो आका कोन्हे मुंहिंजो पटे वालो आहे हुनखे कम करणा आहिनि ऐं सिंधी समझे थो सिंधीअ खे सिंधी अख़बारुनि ईअं ॿुधायो आहे सिंध जी मीडिया ईअं ॿुधायो आहे सिंध जे मूं जहिड़नि सियासतदाननि ईअं ॿुधायो आहे सिंध जे MNAs ऐं MPAs ईअं ॿुधायो आहे त असीं तोते थोरो पिया कयूं बुट साहब 20 नौकरियूं ॾेई छॾियूं अयास पली जे 50 नौकरियूं ॾेई छॾियूं इमरान ज़फर लगारी 10 नौकरियूं ॾिनियूं हिन अज़ीज़ तालपुर 5 नौकरियूं ॾिनियूं शबीर मिशोरी 10 नौकरियूं ॾिनियूं मुनवर जोतोई ऐं अनवर सुमरे 5 नौकरियूं ॾिनियूं जहिड़ो कर अयाज़ लतीफ़ पली जे ॾाॾे जूं नौकरियूं हुयूं जेके अयाज़ लतीफ़ पली जे थोरो कयो अची माण्हुनि ते मूं तव्हांखे 2 किलोमीटर रोड ॾिनो सिंधी ॼटनि खे ॿुधायो वियो आहे त मूं तव्हांखे 2 किलोमीटर रोड ॾिनो माना वो 2 किलोमीटर रोड को सिंध जे वज़ीर आला जे खीसे में पियो उता कढी पैसा बेचारे बाबे या वस से पैसा कढी मेड़ के ॾेई छॾी ऐं बेड़ वासी ख़ुश साईं 2 किलोमीटर रोड ॾिनो अथनि साईं जी महिरबानी ही जेको ॾिसी थो न ही जेको रोड आहे इहो मूंखे साईं ॾिनो आहे साईं जे बाबे जो साईं खणी आयो मड़नि खां अबनदारनि खां साईं 2 किलोमीटर खणियो पिया हलियो तो साईं तव्हांखे ॾिनो आहे ही असांजे ॻोठ में आया हिकिड़ो चङो भलो आउं लाखनि में फातह करण लाखा ही जेके ग्वादर में शहीद थी विया दोस्त बिरिया जे भरिसां मूंखे त ॿुधाए को हमरा शहीदनि जो वारिस वॾी महिरबानी तन पहिरें ॾींहं खां मानीअ जो बंदोबस्तु कयो अथनि शहीदनि जे तॾे ते मानियूं बोतलूं पाणीअ जूं बोतलूं जूस इहे फलाणे पीपल्स पार्टी जे अॻुवाण बंदोबस्तु कयो आहे मूं सोचियो वञ हिननि जा 12-14 माण्हू नौकरी न मिलण जे करे ग्वादर विया उतां बुखूं काटे लाश खणी मारजी हिते पहुता ऐं हिननि खे हिते रोज़गार नौशरे में कोन मिलियो उनते हुननि ते केस ॿधण जे बजाए त असांजा 12 माण्हू तव्हां माराए छॾिया जेकॾहिं इहो हुजे हा पंजाब जो ॻोठ ऐं केपीके जो ॻोठ ऐं उते अचे हा पंजाब जो हुकुमरान ऐं उते अचे हा पख्तूनख्वा जो हुकुमरान त उते जा माण्हू हुन जे ॻिचीअ में झलींदा त असांजे माण्हुनि जे खून जो ज़िमेदार तूं आहीं ऐं हिते ॿुधायो मूंखे ही मेड़ जा माण्हू वेठा आहियो आउं सलाम पेश कंदुसि अजरक पाराईंदुसि को हिकिड़ो माण्हू उथी अचे चवे साईं मेड़ खे दादू खे ककड़ खे वगण खे नसीराबाद खे केन शाह खे जोईअ खे वाई पांजीअ खे ड्रगबाला के इन्हनि गाजी खुआड़ के वारे के इन्हनि सभिनी के पीपल्स पार्टी 10 सालनि खां तबाह कयो आहे तंहिंजे करे फलाणे ॾींहुं जॾहिं पीपल्स पार्टी जो फलाणो वज़ीर हिन मेड़ जे रोड तां क्रॉस करे नए देरे वियो पे आउं हुन जे गाॾीअ जे अॻियां अची बीह रहियो हुउसि ऐं मूं चयोमांसि त असांजे ज़िले दादूअ जी तबाहीअ जो ज़िमेदार तूं आहीं ऐं मूं हथ विझण जी कोशिशि कई हुन जे गले में आहे को मेड़ वासी अहिड़ो आए कोड़ो मेड़वासी जेको चवे त प्रेस क्लब में
प्रेस बयान करण प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ फलाणो वज़ीर MNA MP आयो मूं चयोमांसि त तूं खाई वियो तो लुटियो आहे मुंहिंजी मां जेका कारे कामण में मरी वई मुंहिंजो पीउ जेको कैंसर वेठे मरी वियो उहो इन करे मरी वियो जो मुंहिंजे दादूअ में अस्पताल कान हुई मुंहिंजो बच्चो जेको तड़पी तड़पी मरी वियो उनजी ज़िम्मेदारी तोते हुई छाकाणि लेडी डॉक्टर न हुई गायनी जे वार्ड में को माण्हू कोन्हे तव्हां में सिंधियो जेके हिते साम्हूं वेठा आहियो हज़ार ही ॾेखारियो ही जेके रिकॉर्ड था कयो ॾेखारियो ही हज़ार माण्हू हिननि खे फेराए ही माण्हू ॾेखारियो ही पंहिंजे मोबाइलनि जो रुख होॾां कयो ॾेखारियो ही जेके हज़ार माण्हू वेठा आहिनि इहे बि ॾिसो ऐं जेके सिंध जा माण्हू हींअर मुंहिंजी तकरीर लाइव ॾिसंदा हूंदा वीडियोस ते उन्हनि खां बि सवाल आहे जेके कंदकोट वेठा आहिनि जेके ठुल वेठा आहिनि जेके तंगवाणी वेठा आहिनि जेके नए देरे ऐं गढ़ी ख़ुदा बख़्श में वेठा आहिनि जेके माण्हू दादू ऐं भिरिया ऐं होॾां नंगर पार करे इस्लाम कोट ऐं डीपले वेठा आहिनि जेके जाती ऐं चूहड़ जमाली में वेठा आहिनि ऐं सऊदी अरब में दुबई ऐं लंडन ऐं न्यूयॉर्क वेठा आहिनि सिंधी ऐं जेके न्यूयॉर्क एयरपोर्ट ते बीठा हूंदा आहिनि त पीपल्स पार्टी जो करप्ट लीडर लहे त उनजी बैग खणी JFK एयरपोर्ट मां ॿाहिरि निकिरनि जेके ह्यूस्टन जे अॾे ते बीठा हूंदा आहिनि त को भताखोर सिंधियुनि जे घरनि ते कब्ज़ा कंदड़ को करप्ट लीडर अचे त उनजी बैग जी ट्राली छिकींदा ह्यूस्टन एयरपोर्ट खां ऐं वाशिंगटन एयरपोर्ट खां ॿाहिरि निकिरनि उन्हनि खां मुंहिंजो सवाल आहे त सिंध जो ही असर कंहिं कयो कंहिंजी हुकूमत आहे जंहिंमें इमरान जोखियो गुम आहे फज़ीला सरकी गुम आहे पुनल सारियो गुम आहे मोहन गुम आहे साहिल कोरे जो गुम आहे नंढड़ो बचड़ो साहिल कोरे जो लाड़काणे जो उनजी अमड़ के पंहिंजो वो नंढड़ो ॿार 24 कलाक यादि ईंदो हूंदो राति जो छिड़क भरींदी हूंदी नथो लभे चवंदा पीपल्स पार्टी छा थी करे सघे पीपल्स पार्टी गुलाम कादिर मरी ऐं अशफाक लगारी ऐं नवाब लगारी ला छा छा न कयो इस्लामाबाद हाई कोर्ट वॾी पिटीशनूं दाख़िल कयूं असेंबली में खुर्शीद शाह थी नवीद कमर उथी बीह रहिया सिंध असेंबली करारदादू पास कयूं रुगो ज़रदारी जे 3 साथियुनि जी आज़ादी लाइ ऐं मोहन जो को बि साथी कोन्हे थरवासी मोहन जो को बि साथी कोन्हे इनाम अब्बासी जो को बि साथी कोन्हे फज़ीला सरकी जी अमड़ जी का बि सहेली का बि भेण को बि वारिस कोन्हे इमरान जोखे जो को बि वारिस कोन्हे रिंकलूं ऐं लताऊं ऐं आशाऊं जिन खे अगवा कयो वियो उन्हनि जो को वारिस कोन्हे रवीता जेके कन्वर्ट कयो वियो ज़ोरी उन जो को वारिस कोन्हे वो जेका इस्लामाबाद में कल पेश थी पहिरीं अगवा करे पोइ उनखे तब्दील कयो वियो उन जो को वारिस कोन्हे वारिस आहिनि त फ़क़ति काका जा वारिस आहिनि अनवर मजीद जा वारिसन शर्जील साहब जा वारिसन गुलाम कादिर मरी साहब जा वारिसन तव्हां सिंधन जो को धणी धोणी कोन्हे हिननि खे वोट तालिबान ॾिनो आहे तव्हां कोन ॾिनो आहे तालिबान ॾिनो आहे तालिबान जे वोटनि सां खटी आया आहिनि हिते गुलाम कादिर मरी साहब हिननि खे वोट ॾिना आहिनि हिते मंसूर काका अयान अली ॾिना आहिनि ऐं हू जेको डॉक्टर आसिम वेठो आहे ऐं जेको मलिक रियाज़ वेठो आहे चवनि था जिनापुर ठाहींदासीं सिंधियो ॿुधायो त जेके माण्हू जिनापुर जी हिमायत था कनि उहो डॉक्टर आसिम हुजे या मलिक रियाज़ हुजे उहे सिंध जा सजड़ आहिनि या गद्दार आहिनि छा आहिनि जेको जिनापुर जो यार जेको जिनापुर जो यार मलिक रियाज़ ॿुधी छॾ डॉक्टर आसिम ॿुधी छॾ ॿिया भले ठही वञनि ॿिया भले मैनेज करे वठो भले बी टीमूं ठाहियो भले उन्हनि जे हथां बयान ॾियारियो त नैब वारो रद्द करण वारो बिल ज़रूरी हो पैसा वठी दस्ते शफ़क़त जा भले आदमशुमारी ऐं मरण जीअण खे छॾे वञी लॻा पिया हुजो त चोचारी डैम छो थो ठहे जुंगशाही डैम छो थो ठहे अचे के इंशा डैम छो थो ठहे आदमशुमारी छॾे ॾियो ज़ुल्फ़कार आबाद तां हथ खणी वञो भले मैनेज कयो भले सिंध जे सौदे करण लाइ माण्हुनि खे ख़रीद कयो
भले माण्हुनि खे मैनेज करे उन्हनि खां गद्दारियूं करायो, भले 5 करोड़ ॾेई भताखोरनि खे अमेरिका में मिल्कियतूं वठी ॾियो, भले हिकिड़े ज़िले में तहलके नाज़मी ऐं सूबाई सीट अलॻि करे ॾियण लाइ उन्हनि खां आदमशुमारी त हथ खणायो ऐं उहे अंडरग्राउंड दुबई में वञी मुलाक़ात करे अचनि ऐं भले उहे ज़रदारी सां छा कनि ऐं भले उन्हनि खे 20 करोड़ रुपया ॾियो त उहे वॾा शो कनि, भले उन्हनि खे ख़रीद कयो, पर मेहड़ वासियो उन्हनि खे ॿुधाए छॾियो त सिंधी कोन झुकंदा, सिंधी झुकण बजाए मुक़ाबिलो कंदा। छा कंदा? छा कंदा? मुकाबलो छा कंदा? मुकाबलो छा कंदा? मुकाबलो कंदासीं। मुकाबलो कंदा। सिंधी मुकाबलो कंदा। सिंधी पंहिंजी तइलीम लाइ मुकाबलो कंदा, सिंधी पंहिंजे रोज़गार लाइ मुकाबलो कंदा, सिंधी हिन मुल्क जी आज़ाद ख़ारजा पॉलिसी ख़ातिर मुकाबलो कंदा, सिंधी डोनाल्ड ट्रंप जे धमकियुनि जो मुकाबलो कंदा। ॿुधायो डोनाल्ड ट्रंप खे त डोनाल्ड ट्रंप असीं तुंहिंजूं धमकियूं रद्द कयूं था। छा था कयूं? रद्द कयूं। छा था कयूं? रद्द करियूं। ट्रंप जे धमकियुनि खे रद्द था कयूं। छा था कयूं? रद्द करियूं। रद्द था कयूं। ॿुधाए छॾियो उन्हनि खे असीं पंहिंजा इख़्तिलाफ़ पाणे निबेरींदासीं। असीं सिंधी हुजूं, उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजूं, पंजाबी हुजूं, पश्तून हुजूं, बलोच हुजूं, सराइकी हुजूं, पर जेकॾहिं सिंध ते पाकिस्तान ते का आलमी ताक़त मेरी अख सां ॾिसंदी त असीं उन्हनि अखियुनि खे तारनि मां छके कढंदासीं। छा कंदासीं? छिके कढंदासीं। छा कंदासीं? छिके कढंदासीं। उन्हनि अखियुनि खे छके कढंदासीं। ऐं आउं पीपल्स पार्टी खे चवां थो, आउं मुतालबो थो कयां त मेहड़ हिकिड़ी आइडियल जाइ ते लोकेटेड आहे। हेॾा 15-20 किलोमीटर ते केन शादस, हेॾा 10-15-20 किलोमीटर ते नसीराबाद अथसि, होॾा वारह अथसि, गाजी कुआवड़ अथसि, वगण अथसि, हमल अथसि, लाड़ाणो अथसि, परियां सॾ पंध खां पोइ पुल टिपण खां पोइ होॾा नौशहरो अथसि ऐं ख़ैरपुर अथसि। मेहड़ खे यूनिवर्सिटी खपे। मेहड़ खे छा खपे? यूनिवर्सिटी। मेहड़ खे छा खपे? यूनिवर्सिटी। मेहड़ खे छा खपे? यूनिवर्सिटी। यूनिवर्सिटी खपे। ऐं मेहड़ खे इंडस्ट्री खपे। रोज़गार लाइ मेहड़ जे नौजवाननि खे मेहड़ खे छा खपे? इंडस्ट्री। मेहड़ खे कारखाना खपनि। मेहड़ खे वॾी अस्पताल खपे कार्डियोलॉजी जी। असांजूं पुफियूं ऐं ॾाॾियूं ऐं असांजा ॾाॾा तड़पी तड़पी दीवाने मुश्ताक हैदराबाद न वञनि, कराची में जोखियो क्लिनिकुनि ऐं कराची में अदीब रिज़विन जे वार्डन में न वञनि। तव्हांजो हक़ आहे। तव्हीं फ़क़ीरनि वांगुरु पिनो कोन पिया। ही तव्हांजो हक़ आहे। ही छा आहे? तव्हांजो हक़ आहे। छा आहे? तव्हांजो हक़। तव्हांजो हक़ आहे। ऐं पुछो इहो, मुराद अली शाह खां पुछो, फयाज़ बुट खां पुछो, अगूणे नुमाइंदे तलत बहसर खां पुछो, इमरान ज़फ़र लगारी खां पुछो, पुछो जतोई साहिबन खां, पुछो चांडियो साहिबन खां, पुछो उन गसता मटींदड़ आसिफ अली ज़रदारी साहब खां। टियों ॾींहुं इंटरव्यू में चयो अथसि आरिफ निज़ामी खे त नवाज़ शरीफ़ अयाज़ लतीफ़ पलीजे खे मुंहिंजी दावत वञी ॾिसजो। 92 न्यूज़ ते इंटरव्यू ॾिनो अथसि आरिफ निज़ामी खे। चयोसि नवाज़ शरीफ़ मुंहिंजी तोहीन कई जो मूंखे जेका अलविदाई पार्टी ॾिनई उन में मुंहिंजे साम्हूं अयाज़ लतीफ़ पली जो विहारे छॾी। अयाज़ लतीफ़ पली सां वेहण में आसिफ ज़रदारी जी तोहीन आहे। बाक़ी डॉक्टर आसिफ सां गॾिजी वञी 90 ते वञी फ़हीम कमांडो ऐं सौलत मिर्ज़ा खे टोपियूं पेश करण ज़रदारी शेम। ज़रदारी लानत ताते, लानत ताते, तो सिंत लजाई, तो जाल मराई, लानत ताते, लख लानत ताते। ज़रदारी न, ज़रदारिन में लखें भला ज़रदारियन, मेहनत कश ज़रदारियन, हारी ज़रदारियन,
मोची ज़रदारियन होटलन ते वेही आसिफ ज़रदारियन तेरा ते। उहे नेक माण्हू आहिनि का बि ज़ात ख़राब न हूंदी आहे ही फर्द आहे ही फर्द जेकॾहिं 2 नंबर आहे त हिन में सिंधियुनि जो को ॾोह आहे को वज़ीर मेमण लिगारी चांडियो सैयद ऐं सूमरो आहे त हुन में सूमरनि पलीजनि चांडियनि मेमणनि खोसनि जो ॾोह कोन्हे उहो फर्द ॾोहारी आहे ज़रदारी बिरादरी जा समूरा ईमानदार ऐं नेक माण्हू असां लाइ क़ाबिल फ़ख्र आहिनि ऐं ही जेको हिकिड़ो 2 नंबर माण्हू आहे इन ते असांजी तनक़ीद आहे इन जी मुखालफ़त आहे ऐं इन सां मुक़ाबिलो थींदो सरेआम कंदासीं सरेआम अदी यो नारो हेॾा अची हण इहो भलो नारो आहे तू बंदा नंबर 2 ज़रदारी तू बंदा नंबर 2 ज़रदारी बी आऊं ॾिसां त सही कहिड़नि मुहांडनि खे डप आहे त मता कुंड में फयाज़ ॿुटो जो महेसर जो को माण्हू त कोन बीठो आहे तेॾे वात मां गो ज़रदारी कोन थो निकिरे डप में गुटको खायो हिस्सो वेठो आहे तूं वरी हण ॾिसां केरु जवाबु न पियो ॾे तू बंदा नंबर 2 ज़रदारी तू बंदा नंबर 2 ज़रदारी लख लानत ताते ता ज़ालिम राई ता सिंध खपाई ता सिंध लजाई ता सिंध खपाई मेहरबानी लख लानत ताते आऊं मेहड़वासियो तव्हां वटि इहो पैगाम खणी आयो आहियां का नौकरी कान मिलंदो जैसी करप्ट पीपल्स पार्टी जो इक़्तिदार हूंदो का दाखिला मेरिट ते कोन मिलंदो जैसी करप्ट पीपल्स पार्टी जो इक़्तिदार हूंदो को ड्रेनेज जे साफ़ पाणी कोन मिलंदो ही वाटर कमीशन में जज हणी बीठा आहिनि तॾहिं पाणी साफ़ रोज़ जज थो चए गटरनि जो पाणी बंदि कयो रोज़ गटरनि जो पाणी जारी आहे तंहिंजे करे ही करप्शन उहा छटी आहे ही करप्शन उहा छटी आहे जंहिंजे हेठां सभु को पहुचनि था ही करप्शन आहे जंहिंजे हेठां आदमशुमारी जी ठगी थिए थी ही करप्शन आहे जंहिंजे हेठां तालीम कामे थी हाणे लख नौकरियूं विकिणंदा उहे सिंध जूं नौकरियूं आहिनि तव्हांखे इहो नौकरियुनि जो विकिरो मंज़ूर आहे या क़बूल न आहे छा आहे मंज़ूर आहे या नामंज़ूर नौकरियुनि जो विकिरो सिंध जा माण्हू नौकरियुनि जो विकिरो रद्द कनि था आख़िर में सभिनी खां ॾुखियो सवाल ही 16 सवाल नामंजूर गोबो सही है हाणे ॾुखियो सवाल तव्हां मां कहिड़ा माण्हू आहिनि जेके उथी बि ॿुधाईंदा त असीं ईंदड़ चूंडनि में पीपल्स पार्टी खे वोट न ॾींदासीं जेके न ॾींदा उथी बीहनि जेके न ॾींदा उथी बीहनि जेके चवनि त इन्हनि गदारनि सां गॾु हूंदासीं से वेठल रहनि जेके चवनि त असीं नौकरियुनि जे विकिरे वारे सां गॾु हूंदासीं से वेठल रहनि अदा तूं कंहिंसां गॾु ॾेई याकूब पवर वेठो आहे पुछांसि थो जिंदाबाद त पोइ ॿुधायो करप्ट हुकुमरान खे आख़िर में मेहड़ वासन जो पैगाम ॾियोसि त नारे 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 सिंध जिए सिंध माना करप्शन मरे जिए सिंध माना नौकरनि जो विकिरो पए जिए सिंध माना ट्रंप जूं धमकियूं मरनि जिए सिंध माना पाकिस्तान खे अकेलो करण जूं कोशिशूं मरनि जिए सिंध माना सिंध जी ज़राअत जी तबाही खे शिकस्त मिले जिए सिंध माना तइलीम इदारनि में मेरिट ते दाख़िलाऊं मिलनि जिए सिंध माना तव्हांखे पीअण जो साफ़ पाणी मिले जिए सिंध माना क़ौमी असेंबलियुनि में सूबाई असेंबलियुनि में गदार ऐं करप्ट माण्हुनि खे नेकाली ॿुधायो नारे 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 सिंध नारे 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 सिंध सिंध जिए